सदस्वत 50 तीर तर्कश में मौजूद हैं। काफिरन जे मथा निशानो वठी हलाइंदो रहे थो ऐं उन जो एक अजीब अंदाज हो तीर लगाइण जो। एक तीर तर्कश मां कटे काफिरन के लगाए, लेकिन उन सां गॾु हिकिड़ो नारो भी बुलंद करे। हिक हिक तीर जे मथां मोहब्बत जे लफ्ज़न सां नारो थो वञे, या रसूल अल्लाह नफ्सी दून नफ्सिक जालनी अल्लाह फिदाका। तीर तर्कश मां कढे काफिरन जे मथां लगाए, जुबान जे मथां ये लफ्ज़ नारो लगाए तो, या रसूल अल्लाह नफ्सी दून नफ्सिका वजालनी अल्लाह फिदाका। नारो हणंदो वञे, तीर उछलाईंदो वञे, तर्कश मां तीर कढे काफिर खे निशानो बनाए नारो इहो बुलंद करे। इन लफ्ज़ जी माना है, या रसूल अल्लाह नफ्सी दून नफ्सिका। ऐ अल्लाह जा रसूल मुझी जान अवां जे जान खां घट आ। मुझे जान जी कदर ऐं कीमत तवां जे जान जे मुकाबले में कुछ भी नाहे। जालनी अल्लाह फिदाका। ऐ अल्लाह जा रसूल अल्लाहुम्मा अबू तलहा के तवां जे मथां कुर्बान फरमाए। नारो भी लगाए, तर्कश मां तीर भी कढे काफिरन जे मथां उछलाए ऐं मोहब्बत जे अंदाज में उहद जे मक़ाम ते हज़रत अबू तलहा इहा लफ्ज़ भी नारो भी हणे, लफ्ज़ भी चवे, या रसूल अल्लाह नफ्सी दून नफ्सिक जालनी अल्लाह फिदाका। तीर हणंदो वञे हिकु हिकु करे जॾहिं 50 तीर तर्कश मां ख़त्म थी विया, हज़रत अबू तलहा जा तीर थिया पूरा। हुजूर अलैहिस्सलाम बि ॾिठो त अबू तलहा जा तीर पूरा थी विया। नबी करीम अलैहिस्सलाम हेठि थिया, ज़मीन तां हुजूर हिकिड़ो कखु खयो, कखु खणी नबी करीम अलैहिस्सलाम हज़रत अबू तलहा खे ॾिनो। अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम फरमायो, अबू तलहा ए कखु वठो, इहो इन्हनि जे मथां उछलाए काफिरनि जे मथां। हुजूर अलैहिस्सलाम जीअं अबू तलहा खे कखु ॾिनो हुयो त कखु, पर अबू तलहा जॾहिं उन खे तीर अंदाज़ी करण जे लाइ जॾहिं उन खे कमान में लॻाए निशानो ठाहियो हुयो त कखु, पर जॾहिं कमान मां ॿाहिरि निकितो त कखु कोन हो, तीर बणिजी वियो। ये कंहिंजा तीर किथे रहिजी वञनि। हुजूर अलैहिस्सलाम साहब खे फरमाए तीर न खणो, ये अबू तलहा जे लाइ छॾियो, छो त हज़रत अबू तलहा रज़ी अल्लाह ताला अन्हु तीर अंदाज़ी जो तमामु घणो तेज़ हो, निशानो हुनजो तमामु घणो तेज़ हो। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु वो भी तीर अंदाज़ी जो माहिर हुयो। हज़रत शेख अब्दुल हक मुहद्दिस दीन रहमतुल्लाह अलैह फरमायो त तीर अंदाज़ी जे महारत में ज्यादा माहिर तो हज़रत अबू तलहा हो, लेकिन तीर अंदाज़ी जे महारत में जेके शोहरत मिली वो हज़रत साद बिन अबी वक़ास वो भी तीर अंदाज़ी मशहूर। सिंदूर जो तीर निशाने ते लॻंदो हो ऐं अब्दुल साद बिन अबी वक़ास उहो हुयो जंहिंखे तीर हुजूर पाण हथनि सां ॾियनि था। नबी करीम अलैहिस्सलाम तीर ॾियनि, इरशाद फरमायनि, इल्म या साद, ऐ साद तीर वठ, इहो उछलाए अल्लाह मां मोहम्मद जे अबे ऐं अम्मा खे तुंहिंजे मथां कुर्बान करे। हज़रत साद बिन अबी वक़ास रज़ी अल्लाह ताला अन्हु
ये तीर उछलाईंदो रहियो काफिरन के निशानो बनाईंदो रहियो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ुबान मुबारक मां ओ दे मकाम ते हजरत साद बिन अबी वक्कास जेला दुआ दा लफ्ज़ लिखा अल्लाह दे हबीब अलैहिस्सलाम फरमायो साद अल्लाह तुझे तीर उछलाण के सिद्धो रखे वअजाब दावतक अल्लाह ताला तुझे दुआ के भी हमेशा कबूल फरमाए हुजूर दे असहाब में हजरत साद बिन अबी वक्कास रज़ियल्लाहु ताला अन्हु तमाम घणो मुस्तजाब दावत हुयो जेका दुआ फरमाए कबूल थी वने आखिरी उम्र जो हिस्सो वनी पहुतो हजरत साद बिन अबी वक्कास रज़ियल्लाहु ताला अन्हु जी नजर बहिजी वईया नजर खत्म थी वई साहबी अर्ज़ कंदा साद बिन अबी वक्कास के चवंदा ए साद तुझे दुआ जे कबूलियत जे लाए त मदीने वाले पान दुआ फरमाई हुई त अल्लाह ताला तुझे दुआ के हमेशा कबूल फरमाए वहां छो न दुआ था करो त अखिन जी बीनाई तवाजी वापस अचे ना बीनाई खत्म थी वने हजरत साद बिन अबी वक्कास रज़ियल्लाहु ताला अन्हु जवाब में इरशाद फरमाईंदो हुयो मुजी दुआ भले कबूल थींदी हुजे बराबर कबूल थींदी आ जो हुजूर मुझे लाए कबूलियत दे दुआ दी दुआ फरमाई हुई फरमाना जे कसा जे मथा राजी रहा तो अल्लाह मुझो यो हाल फरमायो जो ज़ाहिरी तरह की रोशनाई खत्म थी वैया देखो अल्लाह जो फैसलो सादक कबूल वो साहबी हो जेके रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान तीर जन पर उछला ऐ सादा मुझो अबू मोटी अम्मा तुझे बता कुर्बान हजरत तलहा रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वो जानिसार साथिया ये काफिर ये तीर सिधा उछलान पिया त हुजूर जे अगियां भी उन तीरन का दिफा करण वालो हजरत तलहा हुजूर जे सामने बीठो तीर हेदा उछलाए हेदा भी है हेदा उछलाए हेदा भी है ये हथ ये खणी सिधो काफिर जो तीर मुशरिक के उछलाए हुजूर जे चेहरे मुबारक ते हजरत साद ये खणी हथ सामने जरो इते तीर लगो साहबी जो हथ शल थी वियो हथ नाकारा थी वयो जी हथ जो नाकारा थियण कबूल पर मुस्तफा जे मथा हमलो करे कबूल उन जो मोहब्बत जो अंदाज सो हजरत साद जे मथा के मुशरिक हिच मथे ते वार कयो तलवार जा पत्थर कहया एड़ा त जोरदार हथ तो तलवार जा धक लगा हजरत तलहा बेहोश थी करे जमीन ते गिरी ज़ाहिरा हुजूर जे दिफा में बीठो तीर काफिर उछलाए हथ जलो बीठो हथ नाकारा थी तो वने हटे कोन थो जने तलवार सामू अचे लगी मथे जे मथा पत्थर लगा पैदर पे बेहोश थी वियो हजरत अबू बकर सिद्दीक आया पानी खणी हजरत तलहा जे मुंह जे मथा उछलायो होश आयो हालांकि हथ शल थी चुको आ उन में तीर लगल आहिन मथे में तलवार जा मथक लगा जे करे हजरत तलहा बेहोश थी चुको हुयो पर जीअं ई हजरत अबू बकर सिद्दीक जे पानी उछलाण सां होश में आयो पैर अखियों जो खणी पटी जुबान जे मथा पैरा जे के लफ्ज़ हजरत तलहा जा हजरत अबू बकर सिद्दीक ने निहारे सैयदना सिद्दीक अकबर का पूछे तो अबू बकर कर खबर रसूलुल्लाह कहिड़े हाल में आहिन पंहिंजी हालत इहा आहे जो हथ नाकारा थी चुको आहे तीर जे लगण जे करे मथे में तलवार जा पथक लगा बाल बेहोश थी गिरी पियो जरूर दिल में ख्याल थियो होंदो जीअं ई होश आयो होंदो त आउं त बीठो हुअसि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं दिफ़ा हुजूर जे जान जे दिफ़ा जे लाइ पर मुंहिंजे मथां तलवार जा वार थिया बेहोश थियो मां गिरी पियुसि होश में न रहियो ख़बर न आहे हुजूर कहिड़े हाल में हूंदा तले हजरत अबू बकर सिद्दीक का पूछे तो अबू बकर कर खबर हुजूर केड़े हाल में सैयदना सिद्दीक खबर फरमाइंदा तला घबराए न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरियत सां ऐं
मदीने वाले पान तो मुखे गोदा तो तलहा जे तरफ वो बेहोश थियो पियो ये कोई रसूलुल्लाह जा साथी जन हर शे मुस्तफा दे फिदाए कुर्बान जान सारा ने बदरो उहद कर दरो जान सारा ने बदरो उहद कर दरो हक गुजारा ने बैया तेरा हो सलाम मुस्तफा जाने रहमत तेरा हो सलाम शमा बज़ में हिदायत तेरा हो सलाम इन्हीं मक़ाम उहद जे मथा हज़रत अनस जो चाचो जे जो नालो अनस बिन नदर मैदान उहद में पहुंचो खबर पेश दवा हुजूर अलैहिस्सलाम शहीद थी चुका हजरत अनस बिन नदर अनस बिन मालिक जो चाचो हजरत अनस सहाबी हुजूर के चाचो मुसलमानन के असहाबन सबन के चवे तो मुखे बुधायो छा हुजूर जे शहादत खां बाद में अमा जे जिंदा रहण जो को जवाज़ आहे ये खबर पई हले तो हुजूर शहीद थी चुका है जे हुजूर शहीद थी विया अब असा तो जे जिंदा रहण जो करो जवाज़ असा जिंदा रही छा कंदा ये चई करे हजरत अनस बिन नदर मैदान में लथा तलवार मयान मां कढियो मुशरिक जे सुफन जे विच में काहे पया 80 थक 80 तलवार तीरन जा जख्म हजरत अनस जे चाचे अनस बिन नदर जे जिस्म जे मथा जने शहीद थी वया लाश सुजान में न पियो अचे हजरत अनस बिन नदर जो आया वे कह जो आ के सुजाने कोन तो सके सदनी भेण आई आ सजे जिस्म के ॾिठो आ किथा खबर पवे हजरत अनस जे चाचे जो हो लाश न मथे मां खबर पवे न पेरन मां खबर पवे जिस्म सजो चिचरजी चुको आ जख्मन जे करे हिकड़ी चीचा वा सलामता सदन भेण हजरत अनस बिन नदर जे चीच खे ॾिठो चीच ॾिसी सुञाणे भई त ही जेको लाश आहे मुंहिंजे भाउ जो लाश ये हजरत अनस जे चाचे हुजूर जे मथा पंहिंजी जान कुर्बान कई हजरत मुसअब बिन उमर रज़ी अल्लाह तआला मुहाजिरीन जे तरफ़ां झंडो हुन जे हथ में मुशरिक के तलवार जो धक करी जे हथ में झंडो हित जो है बाह कटजी झंडे के हेडे करे हिन बाह में वरते हथ में वरते मुशरिक बे पासे आजी हिन बाह के धकायो झंडे के अगे करे सीने सा ही खड़ी लगाई जने सामू हजरत मुसअब जे मथा हमलो थियो झंडो किरण वारो तो थे एकड़ो मलाइक आयो शेख अब्दुल कुद्दुस दिली फरमायो आहे कि रिवायत में आदो जो भाव के आयो न झंडे बी रिवायत में हजरत मुसअब बिन उमैर था झंडो जने गिरे पियो त मलाइक एकड़ो आयो जो हजरत मुसअब बिन उमैर जे सूरत में आयो न झंडे के जॾहिं जंग ख़त्म थी मलाइक मुसअब बिन उमैर जे सूरत में साम्हूं बीठो हुजूर फरमाया मुसअब हेड़ा के आसनो में मुसअब न आया मुसअब तो शहीद थी वो मां फरिश्तो आ उन जी सूरत में अल्लाह मुखे मोकिलियो इस्लाम जो झंडो खड़ा न दे वरी झंडे के जो मुसअब जो भई बाहू खत्म थी वियो पोइ बि पंहिंजे सीने सां झंडे खे लॻायो वेठो आहे जॾहिं सीने ते हमिलो थो थिए झंडो हेठि करे थो मलाइक जे खणे थो या गाल याद रखने जड़ी आ जने हजरत मुसअब बिन उमैर के धक पे लगा काफिर ने बाह ते धक हयो तो मुसअब बिन उमैर जी जुबान ते छाओ शेख अब्दुल कुद्दुस दिली लिखे दो मदार जो नबूवत में फरमाए तो कुरान जी एक आयत मुसअब बिन उमैर पढ़े पियो पर उहा कुरान जी आयत मजे जी गाला तो उन टाइम ते नाज़िल कर थी कुरान जी आयत मकाम उहद थे जने हजरत मुसअब तिलावत फरमाए
कयो हो जने काफिर हमलो तो कयो तलवार सां बाजू कटी बियो कटी मुसअब बिन उमैर जे ज़ुबान जे मथा जेका आयत हुई उहा आयत अञा नाज़िल कान थी माना बाद में नाज़िल थी पर अल्लाह पंहिंजे कुदरत सां उहा आयत हज़रत मुसअब जे ज़ुबान ते पहिरियां डाली आयत मुशरिक धक पियो हणे हज़रत मुसअब बिन उमैर पढ़े तो वमा मुहम्मदुन इल्ला रसूलुन कद खलत मिन क़ब्लिहि रुसूल हिन में धक आई आयत मुसअब बिन उमैर या पढ़े तो मुशरिक हिन में धक दोने हज़रत मुसअब पढ़े तो वमा मुहम्मदुन इल्ला रसूलुन कद खलत मिन क़ब्लिहि रुसूल जने सीने सा झंडो लगायो मुसअब जे सामू मुशरिक हमलो करे तो हज़रत मुसअब जी ज़ुबान जे मथा वमा मुहम्मदुन इल्ला रसूलुन कद खलत मिन क़ब्लिहि रुसूल जी माना है त मुहम्मद त अल्लाह जो रसूल ऐं मदीने वारे खां अॻ में बि कई अल्लाह जा रसूल दुनिया ते आया ऐं अॻिते जो सफ़र फरमायो हज़रत हंज़ला हज़रत मुसअब शहीद थियो हज़रत हंज़ला जंहिंखे गसीलुल मलाइका चइबो आहे माना मलाइका जंहिंखे गुस्ल ॾिनो उहद जे रात नजी शादी शादी थी रात जो घरवारी सां गॾु थियो हिकु आवाज़ आई हाथ की गई या गसील अल्लाह अरकबी या गसील अल्लाह अरकबी गसीलन मलाइका अल्लाह जे हुक्म सां फरिश्ता हज़रत हंज़ला के गुस्ल ॾिनो हो तंहिंजे करे गसीलुल मलाइका भी चइबो आहे गसीलुल्लाह अल्लाह जे तरफ़ां गुस्ल ॾियण माना अल्लाह जे तरफ़ां मलाइका जो हुक्म जो मलाइका जो इहो आवाज़ आई सवार थी खबर पई त हुजूर जे असहाब जे मथां ॾुखियो वक़्तु अची वियो आहे मक़ाम उहद में गुस्ल पियो करे जंहिं जाइ ते बीठो आहे गुस्ल करण जे लाइ पाणी मथे ते लाथई अध मथे ते पाणी लथो आहे आवाज़ आयो आहे उहद जे मक़ाम जे मथां हुजूर जे असहाब जे मथां ॾुखियो वक़्तु अची वियो आहे ऐं गसील मलाइका गसीलुल्लाह उठ सवार थी हज़रत हंज़ला रज़ियल्लाहु ताला अन्हु पाणीअ खे छॾियो बाल्टी छॾी टप छॾियो जेको बि था पाणी उते छॾियईं अध मथे ते पाणी आहे अधु मथो अञा गुस्ल खां रहियल आहे उते हर शइ खे छॾे करे घर खां ॿाहिरि निकितो घरवारीअ खे बि नथो चवे घरवारी खे बि नथो ॿुधाए ॿाहिरि निकितो मदीने जे गली मां निकिरी करे उहद जे मथां ते पहुतो अची करे हुजूर जे दिफ़ा में लड़ियो आहे हज़रत हंज़ला रज़ियल्लाहु ताला अन्हु शहीद थी वियो हज़रत शेख अब्दुल मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा जॾहिं साहब जा लाश गॾु कया विया हज़रत हंज़ला रज़ियल्लाहु ताला अन्हु खे मदीने वारे पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिठो त हज़रत हंज़ला खे